हरीमीरो स्वीगे रोड सदारंगवा जे टेल ते जिथे अॼु आबाद पुछड़ीअ जे आबादगारनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। असां उन्हनि खां पुछंदासीं त अॼु उन्हनि जो छा चवणु आहे। जेको असांजे वाह जो पाणी आहे सो असांजे सिमुनि में थो वहे पियो ऐं हुनजो को बि रिमांडिंग न आहे ऐं न फ्रेम आहिनि ऐं हथां पूरा बंदि बंदि पाणी वहनि था पिया। असांजो मुतालबो इहो आहे त उहे जेके आहिनि सो वाटर कोर्स जेके आहिनि उहे दुरुस्त कनि। उन खां बाद में जेके इहे नूलियूं लॻायूं आहिनि गैर कानून जेके नूलियूं आहिनि उन्हनि अमलदारनि खे जेको आहे सो हटाइनि। इरिगेशन अमलदारनि खे अपील था कयूं ऐं मोहतरम जनाब बिलावल भुट्टो खे अपील था कयूं ऐं वज़ीर सिंध खे अपील था कयूं ऐं असां इंजीनियर खे अपील था कयूं, एसडीओ खे अपील था कयूं ख़ुदा असांखे पाणी पहुचाए वञे। असां पंहिंजे पाण खे ॿाहिरि ॾियण लाइ तयारु थी विया आहियूं। असां मरण घणी त एहतिजाज न छॾींदासीं। उन्हनि सिंध टीवी न्यूज़ सां वीचार वञी त चयो त असां वटि पाणीअ जी खोट न आहे। असांजे जेके सदारंग वाह ते पाणीअ जी हथरादू खोट कई वई आहे। मथे जेके आहिनि उहे तमामु वॾा मांडूल लॻल आहिनि, कोई बि अहिड़ी नंढी नूली न आहे जंहिंजे करे मथे जेके बासर आबादगार आहिनि उहे पाणी वही रहिया आहिनि। जेके अमलदार आहिनि इरिगेशन अमलदार उन्हनि खे पाणी विकिरो करे ॾिनो आहे। असां वटि जेको आहे पाणी हथरादू खोट जे करे असां वटि पाणी नथो पहुचे। कैमरामैन वासिफ राजपर सां गॾु तारिक हुसैन राजपर, सिंध टीवी न्यूज़, स्वीगे।